Audio Jungle. Audio Jungle. The News. नाज़रीन, वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में लखें एकड़नि ते मुश्तमिल कणिक जो फ़सुलु पची रास थी मार्केट में पहुचणु शुरू थी वियो। वॻण में सिंध सरकार जी बेध्यानी ऐं अदम दिलचस्पीअ सबबि कणिक जे ख़रीदारी लाइ सरकारी मर्कज़ न खुली सघियो। कणिक जी ख़रीदारी लाइ सरकारी मर्कज़ न खुलण करे वापारी घटि अघ ते कणिक ख़रीद करणु लॻा। राब्तो करण ते आबादगारनि ज़वार मुमताज़ अली भंड, मोहम्मद उर्स शेख, रियाज़ अली जतोई ऐं सरमंद अली तुनियो चयो त वॻण ऐं भरपासे जे इलाइक़नि में सिंध सरकार पारां हिन वक़्त ताईं ख़रीदारी लाइ सरकारी मर्कज़ नाहे खोलियो। सिंध सरकार हर साल कणिक जो अघु मुक़ररु कंदी आहे, पर ख़रीदारी मर्कज़ न हुअण करे वापारी मुनासिबु अघ न आहिनि ॾींदा। हिन भेरे बि वॻण में सरकारी ख़रीदारी मर्कज़ न हुअण करे मुक़ररु कयल सरकारी अघ खां घटि अघ ते कणिक ख़रीद कई पई वञे। असां कणिक जे फ़सुल ते तमामु घणी महिनत ऐं ॻरो ख़र्च करियूं था, पर जॾहिं कणिक विकिरे लाइ खणी वञूं था त असांखे मुनासिबु अघु नथो मिले। आबादगारनि मुतालबो कयो आहे त सिंध सरकार वॻण में बि कणिक जी ख़रीदारीअ जो मर्कज़ खोले ख़ाइनि सरकारी अघ ते कणिक ख़रीद कई वञे।